सिंध स्पेशल रिपोर्टर ज़ोया मल्ला जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान सिंध जे ज़िला खैरपुर में क़ाइम गिम्स अस्पताल पूरे मुल्क जे माण्हुनि लाइ तोहफ़ो। गिम्स अस्पताल में बलोचिस्तान वासी 7 साला नींगरीअ खे कामयाब ऑपरेशन बाद ॻाल्हाइण मिली वियो। वालदेन में ख़ुशी, डॉक्टरनि खे दुआऊं। तफ़सील मौजूब सिंध ज़िला खैरपुर जे मशहूर अस्पताल गिम्स पीर अब्दुल कादिर शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस गंबट में दाख़िल बलोचिस्तान वासी मासूम 7 साला नींगरी जेका काफ़ी अरसे खां ॻाल्हाइण जी सलाहियत खां महरूम हुई, जंहिंखे वालदेन गिम्स अस्पताल में दाख़िल करायो, जिते बासलाहियत डॉक्टरनि जदीद साइंटिफिक मशीनरीअ सां नींगरीअ जो कामयाब ऑपरेशन कयो, जंहिं बाद नींगरीअ में ॻाल्हाइण जी सलाहियत अल्लाह ताला जे हुकुम सां अची वई, जॾहिं त नींगरी मुकमल तौर ऑपरेशन बाद नॉर्मल आहे। नींगरीअ जे कामयाब ऑपरेशन बाद संदसि वालदेन ख़ुशीअ जो इज़हार कंदे डॉक्टरनि जी पूरी टीम ऐं गिम्स जे डायरेक्टर रहीम बख्श भट्टीअ खे दुआऊं ॾिनियूं। हिननि चयो त गिम्स अस्पताल पूरे मुल्क जे ग़रीबनि लाइ मसइयो आहे ऐं तोहफ़ो आहे।